नाज़रीन, सिंधी वसंदी अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ खे ढाहण जी कोशिश ख़िलाफ़ सवें ॻोठाणा रोडनि ते निकिरी आया, जंहिंखां पोइ इंक्रोचमेंट पुलिस एहलकार वापसि रवाना थी विया। एक्शन कमेटी जो चवणु आहे त सिंधी वसंदियुनि जो हर सूरत में तहफ़ुज़ कयो वेंदो। गोस बुघियो जी रिपोर्ट। गाज़ी अब्दुल्ला शाह जेका तमामु हिकिड़ी पुरानी सिंधी वसंदी आहे, क़दीम सिंधी वसंदी आहे, उनजे जी ब्लॉक में मौजूदु आहियूं। इन जी ब्लॉक खे एंटी इंक्रोचमेंट ऐं जेके अॼु रेवेन्यू जा मालदार आहे मुख़्तियार कार जी अॻुवाणी में इन जेको जी ब्लॉक खे मिसमार करण जे लाइ वॾी नफ़री भारी नफ़री आहे थाणे ते पहुता आहिनि। उन हवाले सां हिते हिकु त ॻोठ बचाव एक्शन कमेटी जेका गुज़िरियल 15-18 सालनि खां कमु करे पई कराची ताईं, उन सां गॾोगॾु हितां जा जेके रवासी आहिनि उन्हनि हिकिड़ो वॾो भरपूर सख़्तु एहतिजाज बि कयो आहे। ऐं उन हवाले सां अॼु हिन ॻोठ बचाव एक्शन कमेटी प्रेस कॉन्फ्रेंस जो बि एहतमाम कयो आहे। पाण उते अॼु जेके सियासी समाजी माण्हू ॻोठाणा मौजूदु आहिनि हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन इशूअ जे लाइ छा था चवनि। सिंध गवर्नमेंट जी इहा गुंजाइश आहे त माना सिंधी ॻोठ आबाद लीज कया वञनि, पर कुझु माण्हू उन्हनि में अहिड़ा छॾिया विया आहिनि जेके हरू माना माण्हुनि खे परेशान करे ड्रामा करे घर ठाहिण जी जेका कोशिशि कनि था, उहे अटकलूं सटकलूं करे परेशान करे भत्ते जे चकर में माण्हुनि खे ब्लैकमेल करे भत्तो वठणु चाहिनि था। जेके सिंधी ॻोठनि जो ढाहण जो सिलसिलो शुरू कयो अथनि, तव्हां वञो ॿिया त आबादियूं ॾिसो जेके कचा ॻोठ आहिनि उन्हनि खे लीज़ूं था ॾियनि। ऐं असांजा हे जेके ॻोठ आहिनि के अख में न उन जे करे अॻ में पाया जेके मज़ामत थी ऐं हे जेके ॻोठ न न सम्झो ड्राहे वेंदासीं। बहरहाल नुक़सान जेको थींदो जेतिरा माण्हू ज़ाया थींदा इहो हुकूमत जो मसइलो आहे। इहो सॼो जेको प्लानिंग थिए थी पियो आहे सिंधी माण्हुनि जे ॻोठनि जी थिए थी ऐं कराची में सिंधी माण्हुनि खे बेदख़ल करण लाइ हीअ साज़िश कई थी वञे पई। ऐं उन जो अॼु ई हेॾो सारो मिसाल आहे त सिंधी वॾे खां वॾी सिंधी आबादी 7 खां पोइ अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जी आहे, जंहिंजो जी ब्लॉक आहे उनखे अॼु सिंधी वॾे खां वॾी सिंधी आबादी 7 खां पोइ